ओम शांति। दीदी मिली तारीख है 27/8/2025। मीठा मीठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार पंहिंजी सतो प्रधान तक़दीर ठाहिण लाइ यादि में रहण जो ख़ूब पुरुषारत करो। सदा यादि रहे मां आत्मा आहियां, बाबा सां पूरो वरसो वठणो आहे। प्रश्न: ॿारनि खे यादि जो चार्ट रखणु मुश्किल छो लॻंदो आहे? उत्तर आहे छो जो कई ॿार यादि खे यथार्थ सम्झंदा न आहिनि, वेंदा आहिनि यादि में ऐं बुद्धि ॿाहिरि भटकंदी आहे, शांती न हूंदी आहे। उहो पोइ वायुमंडल खे ख़राबु कंदा आहिनि। यादि कंदा ई न त चार्ट पोइ कीअं लिखनि। अगरि कोई कूड़ लिखे त ॾाढो दंड पइजी वेंदो आहे। सचे बाप खे सच ॿुधाइणो पए। गीता तक़दीर जॻाइण आई आहे। ओम शांति। रूहानी बाप खे पोइ रूहानी ॿारनि खे पोइ रूहानी बाप रोज़ सम्झाईंदा आहिनि कि जेतिरो थी सघे देही अभिमानी रहो। जेतिरो थी सघे देही अभिमानी थी करे रहो। पंहिंजे खे आत्मा निश्चय करो, बाप खे यादि करो। श्री तव्हां ॼाणंदा आहियो असां हुन बेहद जे बाप सां बेहद जे सुख जी तक़दीर ठाहिणा आहियूं त ज़रूरु बाप खे यादि करिणो पए। पवित्र सतो प्रधान ठहिण बग़ैर सतो प्रधान तक़दीर ठाहे न सघंदा आहियूं। ही त सुठी रीति यादि करो। मूल ॻाल्हि आहे ही हिकु। ये त पाण वटि लिखी ॾियो। बाहि ते नाम लिखंदा आहिनि न, तव्हां बि लिखी छॾो। असां आत्मा ई आहियूं बेहद जे बाप जा। बेहद जे बाप सां असां वरसो वठूं था, तव्हां बि लिखी छॾो। असां आत्मा ई आहियूं बेहद जे बाप सां असां वरसो वठूं था। छो जो माया भुलाए ॾींदी आहे, इन करे लिखियलु हुजे त घड़ी घड़ी यादि रहंदो। मनुष्य ओम जो व कृष्ण आदि जो चित्र लॻाईंदा आहिनि यादि जे लाइ। मनुष्य ओम जो व कृष्ण आदि जो चित्र लॻाईंदा आहिनि यादि जे लाइ। इहे त नए ते नई यादि आहे न, इहे सिर्फ़ु बेहद जो बाप ई सम्झाईंदा आहिनि न। इहे नए ते नई यादि आहे जो कि बेहद जो बाप ही सम्झाईंदा आहिनि। ये सिर्फ़ु बेहद जो बाप ही असांखे सम्झाए सघंदा आहिनि। हिन सम्झण सां तव्हां सौभाग्यशाली त छा पदम भाग्यशाली ठहींदा। बाप खे न ॼाणण जे कारण, यादि न करण जे कारण कंगाल थी आहे। बाप खे न ॼाणण जे कारण, यादि न करण जे कारण कंगाल थी आहे। हिकु ई बाप की सदैव जे लाइ जीवन, हिकु ई बाप सदैव जे लाइ जीवन खे सुखी ठाहिणा आहे। भल यादि बि कंदा आहिनि परंतु ॼाणंदा बिल्कुलु न आहिनि। विलायत वारा बि सर्वव्यापी चइणु भारतवासियुनि खां ई सिखिया आहिनि। भारत किरियो आहे त सभु किरिया आहिनि। भारत ई रिस्पॉन्सिबल आहे पंहिंजे खे किराइण ऐं सभु किराइण जी। बाप चईंदा आहिनि मां ई हिते अची करे भारत खे स्वर्ग सचखंड ठाहींदो। अहिड़ो स्वर्ग ठाहिण वारे जी केतिरी ग्लानी करे छॾंदा आहिनि, न भुलिजी वेंदा आहिनि। इन करे लिखियलु आहे यदा यदा ही धर्मस्य। इन जो बि अर्थ बाबा ई अची करे सम्झाईंदा आहिनि। बलियारी हिकु बाप जी आहे, जबकि रचयिता त उहो ई आहे, है न। एॾी सुठी दुनिया जो रचयिता। ॾिसो वैसे बि जॾहिं मूवी ठहींदी आहे न
त डायरेक्टर जो नाम गुप्त हूंदो आहे, माण्हू डायरेक्टर खे ॼाणंदो ई न आहे, कई घटि माण्हू ॼाणंदो आहे। लेकिन मूवी में फेमस केरु हूंदा आहिनि, हीरो हीरोइन फेमस या जो साइड रोल प्ले कंदा आहिनि कोई कोई सुठो, उहो साम्हूं त उहे ईंदा आहिनि न। डायरेक्टर भले हुन मूवी में अचे बि लेकिन एतिरो फेमस न थींदो आहे, है न। त हिते बि ॾिसो, डायरेक्टर असांजो सभु कुझु करण वारो आहे, लेकिन हुनखे माण्हू एतिरो न यादि कंदा आहिनि, हुनजी ग्लानी बि करे छॾींदा आहिनि। ऐं उन्हनि जी रचना राधे कृष्ण, हालांकि उन्हनि जी बि ग्लानी कंदा आहिनि, लेकिन नाम केॾो आहे उन्हनि जो, है न। भले शिवरात्रि जी शिव जी बि पूजा थींदी, लेकिन राधे कृष्ण जी, लक्ष्मी नारायण जी दिवाली मल्हाईंदा आहिनि, 3 ॾींहं छुट्टी कराईंदा आहिनि, केॾा ॾींहं पहिरियों स्कूलनि जी छुट्टी थी वेंदी आहे। त ॾिसो हिते बि ईअं ई आहे न, गुप्त आहे न शिव बाबा, त इन करे स्वर्ग ठाहिण वारे जी केतिरी ग्लानी करे छॾिया आहिनि, भुलिजी विया आहिनि, इन करे लिखियलु आहे यदा यदा हि धर्मस्य। इन्हनि जो बि अर्थ बाप अची करे सम्झाईंदा आहिनि, बलिहारी हिकु बाप जी आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाबा ईंदा ज़रूरु आहिनि, शिव जयंती बि मल्हाईंदा आहिनि, परंतु शिव जयंती जो क़दुरु बिल्कुलु बि न आहे। हाणे ॾिसो दिवाली जो केॾो क़दुरु आहे, नवरात्रनि जो, दशहरे जो, एतिरो शिव जयंती ते धूमधाम न थींदी आहे। लेकिन ये सभु शिव बाबा जा कर्तव्य आहिनि। होली, शिवरात्रि और दशहरो, रावण खे कीअं दुनिया मां ख़तमु कंदा आहिनि, शिव खे शक्ति ॾींदा आहिनि। गणेश खे हाणे माण्हू गणेश खे पूजनि था, लेकिन गणेश बि हिकु आत्मा ई आहे, इंसानु अहिड़ो थोरी आत्मा में उहो शक्ति भरंदो आहे भॻवानु, त हुन शक्ति जी केॾी पूजा थींदी आहे। त बाबा चवनि था हाणे तव्हां भारत सम्झंदा आहियो, उहो थी करे वियो जंहिंजी जयंती मल्हाईंदा आहियूं। सत्युग आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना उहो ई अची करे कंदा आहिनि, ऐं सभु ॼाणंदा आहिनि। ॾिसो हाणे स्वर्ग जी कंहिंखे पहचान आहे? द्वापर में छा थियो, कलयुग में छा थियो, सभु किताबनि में आहे, लेकिन स्वर्ग में छा हुयो कुझु पतो ई न आहे। उन्हनि खे बिल्कुलु ई न ॼाणंदा आहिनि कि इहो धर्म काॾे गुम थी वियो। हाणे बाबा अची करे सम्झाईंदा आहिनि, बाप ई सभिनि खां ऊचा, ॿियो कंहिंजी महिमा न आहे। धर्म स्थापक जी महिमा छा हूंदी? बाबा ई पावन दुनिया जी स्थापना ऐं पतित दुनिया जो विनाश कराईंदा आहिनि ऐं तव्हांखे माया ते जीत पाराईंदा आहिनि। बाबा ई असांखे पावन दुनिया जी स्थापना कराईंदा आहिनि ऐं पतित दुनिया जो विनाश कराईंदा आहिनि, तव्हांखे माया ते जीत पाराईंदा आहिनि। इहा बेहद जी ॻाल्हि आहे न, रावण जो राज्य सॼी बेहद जी दुनिया ते आहे। हाणे त परमात्मा राम जो राज्य थिए थो न, हद जी लंका आदि जी हिते ॻाल्हि न आहे। इहा हार जीत जी कहानी बि सॼे भारत जी आहे, बाक़ी त बाई प्लाट आहिनि। भारत में ई डबल सिरताज, सिंगल सिरताज राजा ठहींदा आहिनि। ॿियो जो बि वॾा वॾा बादशाह थी करे विया, कोई जो बि लाइट जो ताज न हूंदो सिवाइ देवी देवताउनि जे, है न, सिवाइ देवी देवताउनि जे ॿियो कंहिंखे बि लाइट जो ताज न हूंदो। डबल लाइट, पवित्रता जी बि लाइट, रतन जड़ित ताज हूंदो, उहो बि चमकंदो। देवताऊं त पोइ स्वर्ग जा मालिक हुया न। हाणे शिव बाबा खे चइबो आहे परम पिता पतित पावन। असांखे लाइट किथे ॾींदा? लाइट तॾहिं ॾियनि जॾहिं बिगर लाइट वारो पतित बि हुजनि, उहो कॾहिं बिगर लाइट वारो थींदा ई न आहिनि। शिव बाबा बिंदी ते लाइट ॾेई सघंदा आहिनि, बिंदी ते लाइट कीअं ॾेई सघंदा? थी न सघे न। दिन प्रतिदिन तव्हांखे ॾाढी गुइये ॻाल्हियूं सम्झाईंदा रहंदा आहिनि बाबा।
जो जेतिरो बुद्धि में विहारे सघे, है न। दिन प्रतिदिन असांखे बाबा ॾाढी गुइयूं ॻाल्हियूं सम्झाईंदा रहंदा आहिनि। जो जेतिरो बुद्धि में विहारे सघे। मुख्य आहे ही यादि जी यात्रा। हिन में माया जा विघ्न ॾाढा पवंदा आहिनि। भले कोई यादि जी चार्ट में 50-60% बि लिखंदा आहिनि, परंतु सम्झंदा न आहिनि कि यादि जी यात्रा कंहिंखे चइबो। पुछंदा रहंदा आहिनि हिन ॻाल्हि खे यादि करो। पुछंदा रहंदा आहिनि हिन ॻाल्हि खे यादि करो। ॾाढो मुश्किल आहे। यादि चऊं ॾाढो मुश्किल आहे। मतिलबु बाबा त चवंदा आहिनि कीअं बि करे असांखे शिव बाबा जी यादि रहे। चाहे तव्हां गीत द्वारा करो था त बि परमधाम में शिव बाबा, चाहे मुरली पढ़ो था त बि यादि रखो परमधाम में शिव बाबा। हिन ब्रह्मातंत्र द्वारा असांखे मुरली ॿुधाइनि था। बाबा कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि तव्हांजी बुद्धि मथे हुजणी खपे। तव्हां हिते 10-15 मिंट वेहींदा आहियो, हुन में बि जांच करो। यादि में सुठी रीति रहंदा आहियो। ॾाढा आहिनि जो यादि में रही न सघंदा आहिनि, पोइ उहो वायुमंडल खे ख़राबु करे ॾींदा आहिनि। ॾाढा आहिनि जो यादि में न रहण सां विघ्न विझंदा आहिनि। सॼो ॾींहुं बुद्धि ॿाहिरि भटकंदी रहंदी आहे, त हिते थोरी शांती हूंदी, इन करे यादि जो चार्ट बि रखंदा। सो हिते थोरी शांती हूंदी, इन करे यादि जो चार्ट बि रखंदा न आहिनि। कूड़ लिखण सां त ॿियो ई दंड पइजी वेंदो। ॾाढा ॿार भूल कंदा आहिनि, छिपाईंदा आहिनि, सच ॿुधाईंदा न आहिनि। बाबा चए ऐं सच न ॿुधाए त केतिरो दोष थी वञे। केतिरा बि वॾा गंदा कम कया हूंदा त बि सच ॿुधाइण में लजाईंदी। अक्सर करे सभु कूड़ ॿुधाईंदा आहिनि। कूड़ी माया, कूड़ी काया आहिनि, हिकदमि देह अभिमान में अची वेंदा आहिनि। सच ॿुधाइण त सुठो ई आहे न, ॿियो ई सिखंदा। हिते सच ॿुधाइणो आहे। नॉलेज सां गॾु यादि जी यात्रा बि ज़रूरी आहे, छो कि यादि जी यात्रा सां ई पंहिंजो ऐं विश्व जो कल्याण थियणो। नॉलेज सम्झाइण जे लाइ ॾाढी सहज आहे, यादि में बि महिनत आहे। बाक़ी बीज सां झाड़ कीअं निकिरंदो आहे उहो त सभिनि खे मालूम रहंदो आहे न। बुद्धि में 84 जा चक्कर आहे। बीज ऐं झाड़ जी नॉलेज हूंदी। बाबा त सत्य आहे, चैतन्य आहे, ज्ञान जो सागर आहे। उन्हनि में नॉलेज आहे ई सम्झाइण लाइ। ये बिल्कुलु अनकॉमन ॻाल्हि आहे। इहे मनुष्य सृष्टि जो झाड़ आहे न, इहे बि कोई न ॼाणंदा आहिनि। सभु नेति कंदा आहिनि। ड्यूरेशन खे न ॼाणंदा आहिनि त बाक़ी छा ॼाणंदा। तव्हां में बि ॾाढा थोरा आहिनि जो सुठी रीति ॼाणंदा आहिनि। हिन करे सेमिनार बि सॾु कंदा आहिनि। पंहिंजी राय ॾियो। राय त कोई ॾेई न सघे। ईअं न कि जंहिंमें नाम आहे उन्हनि खे ई ॾियणो। ईअं न कि जंहिंजो नाम आहे उन्हनि खे ई ॾियणो। सभिनि असांजो नाम न आहे, असां कीअं ॾियूं। कोई खे बि सर्विस कोई राय हुजे, एडवर्टाइज़ हुजे, लिखी सघंदा आहियो। बाबा चवंदा आहिनि कोई बि राय अचे त लिखिणो खपे। बाबा हिन युक्ति सां सर्विस ॾाढी वधी सघंदी आहे। कोई बि राय ॾेई सघंदो आहे। ॾिसंदा कंहिं प्रकार जी राय ॾींदा आहिनि। बाबा त चवंदा रहंदा आहिनि कीअं युक्ति सां असां भारत जो कल्याण करूं, हुनजो पैगाम ॾियो। आपस में वीचार कढो, लिखी मोकिलियो। माया तव्हां सभिनि खे सुलाए छॾियो अथई। बाबा ईंदा ई आहिनि जॾहिं मौत साम्हूं हूंदो आहे। हाणे बाप चवंदा आहिनि सभिनि जी वानप्रस्थ अवस्था आहे। पढ़ो न पढ़ो, मरणो ज़रूरु आहे। तयारी करो न करो, नई दुनिया त ज़रूरु स्थापना थियणी आहे। सिर्फ़ु ॿार जो आहिनि उहे पंहिंजी तयारी करनि था। सुदामा जो बि मिसाल आहे न। चांवर मुठी। बाबा असांखे बि महिल मिलणा खपनि। आहे ई उन्हनि वटि चांवर मुठी त छा कंदा। बाबा मम्मा जो मिसाल ॿुधाईंदा आहिनि। चांवर मुठी बि न खणी आया,
पोइ केतिरो मम्मा खे ऊच पद ॾेई छॾनि न बाबा। इन्हनि में पैसनि जी दरकार ई न पवंदी। हिन में पैसे जी ॻाल्हि न आहे, हिन में त बाबा खे असां केतिरो यादि कंदा आहियूं, केतिरी धारणा कंदा आहियूं, केतिरो आपसमान ठाहींदा आहियूं। बाबा जी त कोई फ़ी आदि न आहे। सम्झंदा आहिनि असां वटि पैसा पिया आहिनि त छो न यज्ञ में स्वाहा करे ॾियूं। विनाश त थियणो आहे न, सभु व्यर्थ थी वेंदो। इन सां कुझु त सफ़ल करो। हर हिकु मनुष्य कुझु न कुझु दान पुण्य आदि ज़रूरु कंदा आहिनि। उहो पापात्माउनि खे दान पुण्य, उहा आहे पापात्माउनि खे दान पुण्य। पोइ बि हुनजो अल्पकाल जे लाइ फल मिलंदो आहे। सम्झो कोई यूनिवर्सिटी कॉलेज आदि ठाहींदा आहिनि, पैसा जास्ती आहे, धर्मशाला आदि ठाहे ॾींदा आहिनि त उन्हनि खे मकान आदि सुठो मिली वेंदो। परंतु पोइ बि बीमारी आदि त थींदी न। सम्झो कि हॉस्पिटल आदि ठाही हूंदी त करे तंदुरुस्ती सुठी हूंदी, परंतु उन सां सभु कामनायूं त सिद्ध न थींदियूं न। हिते त बेहद जे बाप द्वारा सभु कामनायूं पूरी थी वेंदियूं। हिते त बेहद जे बाप द्वारा सभु कामनायूं पूरी थी वेंदियूं। तव्हां ॼाणंदा आहियो पावन त सभु पैसे विश्व खे पावन ठाहिण में लॻाइणु सुठो आहे न। मुक्ति जीवन मुक्ति ॾींदा आहियो, सो बि अधु कलप जे लाइ। सभु चवंदा आहिनि असांखे शांती कीअं मिले, उहो त शांती धाम में मिलंदी न। ॿियो सतयुग में हिकु धर्म हुजण जे कारण हुते अशांती हूंदी न। अशांती हूंदी आहे रावण जे राज्य में। गायन बि आहे न, राम राजा राम प्रजा। उहा आहे अमरलोक। हुते अमरलोक में मरण जो अक्षर न हूंदो आहे। हिते त वेठे वेठे अचानक मरी वेंदा आहिनि। इनखे मृत्यु लोक, उनखे अमरलोक चइबो आहे। हुते मरणो हूंदो न आहे। पुराणो हिकु शरीर छॾे पोइ बालक ठही वेंदो। रोग आदि हूंदो न आहे। केतिरो फ़ाइदो हूंदो आहे। श्री जी मथे तव्हां एवर हेल्दी ठहींदा आहियो। श्री जी मथे असां एवर हेल्दी ठहींदा आहियूं। त अहिड़े रूहानी सेंटर्स केतिरा खुलणा खपनि। जॾहिं श्री जी मथे असां एवर हेल्दी ठहींदा आहियूं त अहिड़ा सेंटर्स केतिरा खुलणा खपनि। त थोड़ा बि ईंदा आहिनि, उहो कम आशा। हिन समय कोई बि मनुष्य ड्रामा जे ड्यूरेशन खे न ॼाणंदा आहिनि। पुछंदा आहिनि तव्हांखे पोइ इहे कीअं सेखारियो। अरे असांखे ॿुधाइण वारो त बाबा आहे। एतिरा ढेर बीके आहिनि, तव्हां बि बीके आहियो। शिव बाबा जा ॿार, प्रजापिता ब्रह्मा जा बि ॿार। ये ह्यूमनिटी जो ग्रेट ग्रैंड फादर आहे ब्रह्मा बाबा। ह्यूमनिटी जो ग्रेट ग्रैंड फादर। इन्हनि सां असां बीके निकिता आहिनि। बिरादरी थींदी आहे न। तव्हांजे देवी देवताउनि जो कुल ॾाढो सुख ॾियण वारो। हिते तव्हां उत्तम ठहींदा आहियो, पोइ हुते राज्य कंदा आहियो। इहे कंहिंजी बुद्धि में रही न सघे। इहे बि ॿारनि खे सम्झायो आहे। देवताउनि जा पैर हिन तमो प्रधान दुनिया में न पवंदा आहिनि। जड़ चित्र जो परछायो पइजी वेंदो आहे। चैतन्य जो न पवंदो। जड़ चित्रनि जो परछायो पढ़ी सघंदो आहे, लेकिन चैतन्य जो न पवंदो। त बाबा सम्झाईंदा आहिनि ॿार हिकु त बाप की याद जी यात्रा में रहो, कोई बि विक्रम न करो, सर्विस जी युक्ति कढो। ॿार चवंदा आहिनि बाबा असां त लक्ष्मी नारायण जहिड़ा ठहींदासीं। बाबा चवंदा तव्हांजे मुख में गुलाब जामुन गुलाब, लेकिन हिन जे लाइ महिनत बि करणी पवंदी। उच्च पद पाइणो आहे त आपसमान ठाहिण जी सेवा करो।
लक्ष्मी नारायण ठहिणो आहे त आपसमान ठाहिण जी सेवा सेवा करणी आहे। बाबा चवनि था तव्हां हिकु ॾींहुं ॾिसंदव हिकु हिकु पंडो पाण सां गॾु 100-200 यात्री बि खणी ईंदा। अॻियां हली ॾिसंदा रहंदव, पहिरों खां थोरी कुझु करे सघंदा आहियूं। जो थींदो रहंदो सो ॾिसंदा रहंदासीं। इहो बेहद जो ड्रामो आहे तव्हांजो आहे सभिनि खां मुख्य पार्ट बाप सां गॾु। जो तव्हां पुराणी दुनिया खे नई दुनिया ठाहींदा आहियो। ये पुरुषोत्तम संगम युग आहे। हाणे तव्हां सुखधाम जा मालिक ठहींदा आहियो त दुख जो नाम निशान न हूंदो। बाबा ही दुख हरता सुख करता है, दुख सां अची करे लिबरेट कंदा आहिनि। भारतवासी को सम्झंदा आहिनि एतिरो धन आहे, वॾा वॾा महल आदि आहिनि, बिजलियूं आहिनि, बसि इहे ई स्वर्ग। हुननि खे त स्वर्ग पतो ई न आहे स्वर्ग में छा हूंदो। बसि इहे सभु त माया जो पांव आहे। सुख जा साधन ॾाढा कंदा आहिनि, वॾा वॾा महल मकान, वॾा वॾा महल मकान ठाहींदा आहिनि। पोइ मौत कीअं अचानक अची वेंदी आहे। उते मरण जो डर न हूंदो आहे, हिते त अचानक मरी वेंदा आहिनि। पोइ केतिरो शोक कंदा आहिनि, पोइ समाधि ते वञी करे आंसू पाईंदा आहिनि। हर हिक जी पंहिंजी पंहिंजी रस्म रिवाज आहे, अनेक मतियूं आहिनि। सतयुग में अहिड़ी मत अहिड़ी ॻाल्हि थींदी न आहे। उते त हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहियूं त तव्हां केतिरो सुखी थी वेंदा आहियो। हुनजे लाइ केतिरो पुरुषार्थ करणो खपे। क़दम क़दम ते बाबा खां मत वठणी खपे। गुरु जी व पति जी मत वठंदा आहियूं, व पंहिंजी मत ते हलणो हूंदो आहे। आसरी मत छा कमु कंदी? आसरी मत छा कमु ॾींदी? आसरी तरफ़ ई ढकेलंदी न। हाणे तव्हांखे मिलंदी आहे ईश्वरीय मत, ऊच ते ऊच आहे, इन करे गायन बि आहे श्रीमद भॻवान वचन। तव्हां भारत श्रीमत सां सॼे विश्व खे हेवन ठाहींदा आहियो। हुन हेवन जा तव्हां मालिक ठहींदा आहियो। हिन करे तव्हांखे हर क़दम ते श्रीमत वठणी आहे, परंतु कंहिंजी तक़दीर में न आहे त पोइ मत ते हलंदा ई न आहियो न। पंहिंजी मत बाबा जी मत ते हलंदा ई न आहिनि, पंहिंजी पंहिंजी मत ते हलंदा रहंदा। बाबा चवंदा आहिनि तव्हां श्रीमत ते ऊच हिन करे ॻायल आहे श्रीमद भॻवान वचन। तव्हां भारत श्रीमत ते सीमत सां सॼे विश्व खे हेवन ठाहींदा आहियो। उन हेवन जा तव्हां मालिक ठहींदा आहियो। इन करे तव्हांखे हर क़दम ते श्रीमत वठणी आहे, परंतु कंहिंजी तक़दीर में न आहे त पोइ मत ते हलंदा न आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि कंहिंखे बि पंहिंजो सुठो अकुलु हुजे, राय हुजे त बाबा खे भेजी ॾियो। बाबा ॼाणंदा आहिनि केरु केरु राय ॾियण लाइक़ु आहे। नया नया ॿार निकिरंदा रहंदा आहिनि, बाबा खे ॼाणंदा आहिनि। नया नया ॿार निकिरंदा रहंदा आहिनि। बाबा त ॼाणंदा आहिनि कहिड़ा सुठा सुठा ॿार आहिनि। दुकानदारनि खे बि राय कढणी खपे। ईअं यतन करे जो बाप जो परिचय मिले। दुकान में बि सभिनि खे यादि कराईंदा आहियो न। भारत में जॾहिं सत्युग हुयो तॾहिं हिकु धर्म हुयो। इन में नाराज़ थियण जी त कोई ॻाल्हि ई न आहे। सभिनि जो हिकु बाबा चवंदा आहिनि मामिकम यादि करो त तव्हांजी बाबा चवंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हांजा सभु विक्रम विनाश थी वेंदा, स्वर्ग जा मालिक ठही वेंदा।
अच्छा मीठे मीठे सिकल के ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। दाना जे लाइ मुख्य सार श्रीमत ते हली करे सॼे विश्व खे स्वर्ग ठाहिण जी सेवा करणी, ॾाॾनि खे आपसमान ठाहिणो, आसरी मत सां पंहिंजी संभाल करणी। श्रीमत ते हली करे सॼे विश्व खे स्वर्ग ठाहिण जी सेवा करो, सॼे विश्व खे स्वर्ग ठाहिण जी सेवा करो, ॾाॾनि खे आपसमान ठाहिणो आहे, आसरी मत सां पंहिंजी संभाल करणी। ॿियो आहे यादि में महिनत सां आत्मा खे सतो प्रधान ठाहिणो, यादि जी महिनत सां आत्मा खे सतो प्रधान ठाहिणो आहे। सुदामा मिसल जो बि चांवर मुठी आहिनि उहे सभु सफल करे पंहिंजी सर्व कामनायूं सिद्ध करणियूं। आसुरी मत सां पंहिंजी संभाल करो। वरदाना हिकु बाप ॿियो न कोई, न दृढ़ संकल्प द्वारा अविनाशी अमर ठहो। जो ॿार इहे दृढ़ संकल्प कंदा आहिनि कि हिकु बाप ॿियो न कोई, जो ॿार इहे दृढ़ संकल्प कंदा आहिनि कि हिकु बाप ॿियो न कोई, उन्हनि जी स्थिति स्वतः ऐं सहज हिकु रस थी वेंदी। उन्हनि जी स्थिति सहज ऐं स्वतः हिकु रस थी वेंदी। अहिड़े दृढ़ संकल्प सां सर्व संबंधनि जी अविनाशी तार जुटी रहे। अहिड़ो दृढ़ संकल्प करो जो सर्व संबंधनि सां असांजी अविनाशी तार जुड़ी रहे ऐं उन्हनि खे सदा अविनाशी भव अमर भव जो वरदान मिली वेंदो। जॾहिं असांजो सर्व संबंधनि जी तार बाबा सां जुड़ी वेंदी त सदा अविनाशी ऐं अमर भव जो वरदान मिली वेंदो। दृढ़ संकल्प करण सां पुरुषार्थ में भी विशेष रूप सां लिफ्ट मिलती है न। जंहिंजो हिकु बाप सां सर्व संबंध आहे उन्हनि खे सर्व प्राप्ति स्वतः थींदी वेंदी। स्लोगन आहे सोचणु ॻाल्हाइणो करणु टिन्हिनि खे हिकु समान ठाहियो, तॾहिं चईंदासीं सर्वोत्तम पुरुषार्थ। सोचणु ॻाल्हाइणो करणु टिन्हिनि खे हिकु समान ठाहियो, तॾहिं चईंदासीं सर्वोत्तम पुरुषार्थ। तॾहिं चईंदासीं सर्वोत्तम पुरुषार्थ। अव्यक्त इशारो जे समय जे संबंध जी आवश्यकता आहे उन संबंध सां भॻवान खे पंहिंजो ठाहे वठो। ॾिसो वरदान में बि आहे न कि दृढ़ संकल्प करो, हिकु बाप ॿियो न कोई, बाबा सां ई सर्व संबंध सां जोड़ो। बाबा असांजा बाप बि आहिनि, टीचर बि आहिनि, सतगुरु बि आहिनि, साजन बि आहिनि, सखा बि आहिनि, डॉक्टर बि आहिनि। जो संबंध जोड़ना चाहे वो जोड़ो। जॾहिं ईअं हूंदो त स्वतः सहज हिकु रस स्थिति थी वेंदी, प्राप्ति थी वेंदी ऐं असांखे अविनाशी ऐं अमर भव जो वरदान मिली वेंदो।
अविनाशी ऐं अमर भव जो वरदान मिली वेंदो, सर्व प्राप्ति मिली वेंदी। उहे उन जे बेसिस ते अव्यक्त खे इशारो ॾिसो, जंहिं समय जंहिं संबंध जी आवश्यकता हुजे उन संबंध सां भॻवान खे पंहिंजो ठाहे वठो। दिलि सां चओ मुंहिंजो बाबा, बाबा चए मुंहिंजा ॿार, हिन स्नेह जे सागर में समाइजी वञो। है न? ये स्नेह छत्र छाया जो कमु कंदी आहे। बाबा जो ये स्नेह छत्र छाया जो कमु कंदी आहे। इन जे अंदरि माया अची न सघंदी। ये सहज योगी ठहिण जो साधन आहे। हिन स्नेह जी छत्र छाया जे अंदरि कोई बि प्रकार जी माया अची न सघंदी। ये सहज योगी ठहिण जो सहज साधन आहे। बाबा चवंदा ना, कोई ना कोई संबंध जोड़े रखो त बसि मन मना भव छाहे, बसि बाबा जी यादि, ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।